पनुआकिल जे कच्चे रज़ा ॻोठ थाणे जी हद में महर ऐं जतोई खूनी तकरार ॿीहर भड़की उथियो। फायरिंग जो सिलसिलो जारी, ॿिन्ही धुरियुनि जा 8 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾेई रहियो आहे पनुआकिल मां CN न्यूज़ जो रिपोर्टर अयाज़ झुंडीर। जी अयाज़, तफ़सीलनि खां आगाह कजो। जी नाइला, बिल्कुलु पनुआकिल जे कच्चे रज़ा ॻोठ थाणे जी हद में जंगा महरनि ऐं जतोइनि दरमियान पुराणे क़बाइली तकरार तां ॿीहर खूनी झेड़ो भड़की उथियो आहे ऐं सुबुह जे टाइम खां जतोइनि ऐं महरनि में छिती फायरिंग जी ॾे वठि जारी आहे ऐं हिन महिल ताईं मिलंदड़ इतलाउनि मूजिबि हाजी मोहम्मद मूसा महर समेत ॿिन्ही धुरियुनि जा 8 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि गोलियूं लॻण सबबि, जॾहिं त मोहम्मद मूसा महर खे अस्पताल में आंदो वियो आहे ऐं 5 खां वधीक जतोई ज़ात जा माण्हू इन वाक़े में ज़ख़्मी ॿुधाया वञनि था। हिन महिल ताईं पनुआकिल जे कच्चे में महरनि जतोइनि में थियल खूनी झेड़े दरमियान 3 महर 6 जतोई क़तल थी चुका आहिनि ऐं उन्हनि जो जरगो 17 नवंबर ते सरदार अली गौर ख़ान महर वटि ख़ानगढ़ में रखियल हुयो, पर ताज़ो वरी ॿीहर माल जी चोरी तां खूनी झेड़ो भड़की उथियो आहे। महिरबानी अयाज़, तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची